अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में भली कार। मैं तव्हांजी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं पीडीएम जे जलसे खां पोइ हिन वक़्तु जेका सियासी सूरत हाल आहे, तमामु धुरियूं ईंदड़ आम चूंडुनि जे लाइ लॻे ईअं थो त तयारी करे रहियूं आहिनि। सिंध जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे, पीडीएम जो जलसो सिंध जी राजधानी कराची में थियो। जलसो हुकूमत के ख़िलाफ़ हो। जलसे में पीपल्स पार्टी ते पिण तनक़ीद कई वई। ॿिए तरफ़ बिलावल भुट्टो ज़रदारी पिण सॼी सिंध जा दौरा करे रहियो आहे। उत्तर सिंध में बिलावल भुट्टो ज़रदारी जेको एक्टिव थियो आहे, उन हवाले सां चयो थो वञे त सिंध में जेको पीपी मुख़ालिफ़ इतिहाद जुड़ियो आहे, उनखे काउंटर करण जे लाइ बिलावल भुट्टो ज़रदारी दौरा करे रहियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर पारां खुलियल कचहरियूं कयूं वयूं। इन ते बि ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं। इन खां अलावा हिकिड़ी अहम स्टेटमेंट नून लीग पारां जेका ॾिनी वई, शहबाज शरीफ़ पारां ॾिनी वई त का हिकु पार्टी मुल्क के मसइलनि मां नथी कढी सघे। शहबाज शरीफ़ जो चवणो त मौजूदा चैलेंजेस जो हल सिर्फ़ ऐं सिर्फ़ क़ौमी हुकूमत में आहे। 2023 जे हवाले सां हुनजो चवणो त 2023 जी इलेक्शन शफ़ाफ़ थियणु घुरिजे, जंहिं ते पिण तमामु घणी जेका तनक़ीद कई पई वञे। इन मां इहो ज़ाहिर थिए थो त शायदि नून लीग पारां मुफ़ाहिमत वारी सियासत जो रस्तो इख़्तियार कयो वियो आहे। कोशिश कंदासीं त अॼोके प्रोग्राम में इन मौज़ू ते ॻाल्हि ॿोल्हि करे सघूं। हिन वक़्तु असांखे बिलाल गफ़ार मेंबर सिंध असेंबली पीटीआई सां ताल्लुक़ रखंदड़ ज्वाइन कयो। बिलाल साहब वेलकम कहती हूँ, आपने प्रोग्राम में ज्वाइन किया। बहुत शुक्रिया सभी। बिलाल साहब, क्या कहेंगे पीडीएम के जलसे के हवाले से? वैसे तो जलसे के कई रुख देखने में आ रहे हैं कि जलसे में पीपल्स पार्टी में भी तनकीद की गई, पीपल्स पार्टी ने अपोजिशन से गिला किया, लेकिन हुकूमत इस जलसे को कैसे देखती है? क्योंकि हुकूमत के खिलाफ दो तहरीकें हैं, एक तो पीडीएम की तहरीक है और दूसरा पीपल्स पार्टी ने भी ऐलान कर दिया है कि हुकूमत को घर भेज कर रहेगी। अच्छा जी, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, शुक्रिया आपने मुझे मौका दिया। पीडीएम का जो जलसा हुआ तो उसमें मुझे पीडीएम टोटल कंफ्यूजन में नजर आई। ये वही पीडीएम जी, और एक धरना, एक एहतजाज इस्लामाबाद में भी हुआ था और कहा था कि दिसंबर के महीने में इनका इस हुकूमत का पैकअप हो जाएगा। फिर बिलावल भुट्टो ने ट्रेन मार्च शुरू की और कहा कि ये हमारा आखिरी एक हरबा है कि जिससे हम हुकूमत को घर भेज देंगे। उसके बाद सेनेट के इलेक्शन आए तो उन्होंने कहा बस सेनेट के इलेक्शन से पहले हुकूमत चली जाएगी। ये इन्हीं ख्वाबों में है कि हुकूमत चली जाएगी, आज चली जाएगी। फिर वो पीडीएम की एक नालायक लीडर जो इदारों को हित करती हैं, पाकिस्तान के खिलाफ बात करती हैं, जो वोट को इज्जत देने की तो बात करती है लेकिन अपने वर्करों को इज्जत नहीं दे सकती, कि वो आर या पार हो जाएगा। फिर पूरी मुश्तरका ऑपोजिशन ने कहा कि हम इस्तीफे देंगे और हम सेनेट के इलेक्शंस में नहीं जाएंगे। ना इस्तीफे आए, जिन्होंने इस्तीफे दिए वो स्पीकर के पास जाके पांव पड़ गए कि हमारे इस्तीफे कबूल नहीं किए जाए। उसके बाद इलेक्शन हो गए। जब यूसुफ रजा गिलानी जीत गए इलेक्शन और हमारे हफीज शेख हार गए, तो इन्होंने बड़ी जश्न मनाए और कहा बस अब हुकूमत चली गई। फिर जब हमारा सेनेट में चेयरमैन आ गया तो इनको फिर एक सेटबैक मिला। असल में इस पीडीएम का कोई नजरिया नहीं है, कोई आइडियोलॉजी नहीं है। बस इनको ये है कि किसी तरीके से हुकूमत को ब्लैकमेल करें, किसी तरीके से ये रिलीफ हासिल। चले बिलाल साहब, अगर आप पीडीएम को कुछ नहीं समझते तो पीपल्स पार्टी के हवाले से क्या कहेंगे? बड़े कॉन्फिडेंट नजर आते हैं बिलावल भुट्टो ज़रदारी। वो कहते हैं कि हुकूमत का मुकाबला पटवारी या मौलाना से नहीं, हुकूमत को खतरा है तो सिर्फ और सिर्फ पीपल्स पार्टी से खतरा है। अगर हम यूसुफ रजा गिलानी को सेनेटर जो है वो करवा सकते हैं तो फिर वजीर आजम को भी घर भेज सकते हैं। अच्छा, तो मैंने ये बिलावल भुट्टो से पूछा ना कि सेनेट की चेयरमैनशिप में क्या हुआ इनका, क्यों इनका सेनेट का चेयरमैन नहीं आया इनसे। अच्छा, आप वो पीपल्स पार्टी की बात कर रही हैं जो एक जमाने में चारों सूबों की जंजीर होती थी, बेनजीर के बारे में होता था। अब वही पीपल्स पार्टी चंद अजला की जमात रह गई है। आप ये देख रहे हैं कि जो अभी पंजाब के जो बाई इलेक्शन हुए उसमें पीपल्स पार्टी का वजूद नहीं। दूसरा, मुझे ये बताएं कि ये वो शहबाज शरीफ साहब जो थे वो जलसे में बड़ी तनकीद कर रहे थे वफाकी हुकूमत के। शहबाज शरीफ को तो सवाल करना चाहिए था बिलावल भुट्टो से कि 14 साल सिंध में हुकूमत पीपल्स पार्टी की है और पीपल्स पार्टी ने सिंध में क्या किया। वो आजकल वो जो नए एडमिनिस्ट्रेटर बने हुए हैं, जो छोटे चीफ मिनिस्टर बने हुए हैं, सन कोटा पर मिनिस्टर बने हुए हैं, एडमिनिस्ट्रेटर का रोल समझ रहे हैं कि वो मैं कराची के दावेदार बन गया हूँ और कराची जो है वो पाकिस्तान पीपल्स पार्टी को वोट देती थी। पाकिस्तान पीपल्स पार्टी बुरी तरीके से रिजेक्ट हुई है। ये वही मुर्तजा वहाब है जिनकी जमानत जब्त हुई थी 2018 में। आए डायरेक्ट मेयर का इलेक्शन करें। तो ये तमाम मसाइल जो हैं ये सूबे सिंध के, ये कोई नए मसाइल नहीं है। ये 14 साल 15 साल से
कि मसाइल है, और जिन इदारों ने, जिन बल्दियाती इदारों ने काम करना था, जिन जिन लोगों ने काम करना था, उन्होंने सिंध में डिलीवर नहीं किया। वो कराची में 10,000 बसें मिलनी थी, वो 10,000 बसें नहीं आई। कराची में सेफ सिटी प्रोजेक्ट बनना था, वो नहीं बना। आप ये मुझे बताएं सबीन के पूरे सिंध में मुझे एक डिस्ट्रिक्ट बता दें, चलें डिस्ट्रिक्ट छोड़े, मुझे एक टाउन बता दें, एक यूसी बता दें जहाँ पे 100% पीने को पानी है। तकरीबन 55% जो लोग रहते हैं पूरे सिंध में, उनके पास साफ पानी पीने को नहीं है, सीवरेज का निजाम नहीं है। एजुकेशन का मुझे बड़ा अफसोस से कहना पड़ता है कि तालीम का मेयार सूबा सिंध में गिरता हुआ जा रहा है। अभी जो नंबर्स हैं, जो फैक्ट एंड फिगर्स हैं, इसमें बताया जा रहा है कि तालीम के शोबे में सूबा सिंध तमाम सूबों से पीछे रह गई है। तो ये नालायकियां, ये नाअहलियां ये इन सिंध हुकूमत की है कि जिन्होंने 14 साल से सिंध की आवाम का के साथ खिलवाड़ किया है। और बात करते हैं हुकूमत गिराने की, देखें जो मसाइल हैं बिल्कुल मसाइल है, और मैं समझता हूँ कि सिंध के जो मसाइल है उसका एक ही हल है कि सूबा सिंध में बल्दियाती इंतखाबात कराए जाए। लेकिन बिलाल साहब, अरबाब गुलाम रहीम को मुतहर्रिक किया गया है सिंध में पीपल्स पार्टी के खिलाफ, अली गौहर और हलीम आदिल शेख भी साथ मुतहर्रिक हैं उनके, तो आप नहीं समझते कि सिंध में पीपल्स पार्टी एक टारगेट तो है वफाक के लिए, पीटीआई के लिए, जो कि एक मुश्किल टारगेट है, क्योंकि पीपल्स पार्टी ये दावा करती रही है कि चाहे वो अकाउंटेबल है आवाम के आगे, पीने का साफ पानी नहीं, इंफ्रास्ट्रक्चर नहीं, एजुकेशन का बेड़ा गर्क है, हेल्थ के प्रॉब्लम्स है, लेकिन सिंध के लोग आज भी पीपल्स पार्टी को वोट तो करते हैं। और पीटीआई के जो सिंध में इख्तलाफात हैं, लियाकत जदोई आपके इत्तेहादी, वो कह रहे हैं कि हमारे खदशात तो अभी खत्म नहीं किए पीटीआई ने। अच्छा, पहले तो मुझे बड़ा अफसोस होता है कि वो जो चीफ मिनिस्टर है वो नालायक आलिया मुराद अली शाह साहब कहते हैं मैं किसी को जवाब देनी हूँ, तो वो क्या मुंतखब नुमाइंदों को भी है ना जवाब देनी है? वो कहते हैं मैं अवाम के आगे जवाब दे हूँ, मैं किसी और के नहीं, अवाम। वो असेंबली में हमको भी जवाब दे हैं, वो हर मुंतखब नुमाइंदे को जवाब दे हैं, वो असेंबली में हम एमपीएस को जवाब दे हैं, हम सूबा सिंध के रिप्रेजेंटेटिव हैं, हमें वो बताएं कि 14 साल में सिंध को पानी क्यों नहीं मिला, वो बताएं 14 साल में सिंध को सीवरेज सिस्टम क्यों नहीं मिला, वो बताएं कि तालीम का मेयार क्यों गिरा, वो एक एजुकेशन इमरजेंसी लगाई थी उसके बावजूद तालीमी मेयार क्यों सिंध में गिरा, मुझे वो बताएं कि क्यों आपका ट्रांसपोर्टेशन का निजाम बेहतर नहीं हुआ, क्यों आपका मेगा स्कीम्स ट्रांसपोर्टेशन की पूरा सिंध को नहीं दी गई। ये तो वो जवाब आते हैं जो मुराद अली शाह से एक एक बच्चा मायना सवाल पूछेगा और उनको जवाब देना पड़ेगा। और जब प्राइम मिनिस्टर इमरान खान साहब खुसूसी पैकेज से कराची में और 16 डिस्ट्रिक्ट्स में सिंध के 16 अजला में काम करवाते हैं, तरक्याती काम कराते हैं, तो मुराद अली शाह साहब कहते हैं उस काम को भी तो डिनाई करती है ना सिंध हुकूमत के, डबलिंग हो जाती है, सिंध हुकूमत को एतमाद में नहीं लिया जाता, काम करें। वजीर आला सिंध तो कहते हैं वो 18वीं तरमीम की आड़ में छुपते हैं और इसलिए सिंध हुकूमत ना काम करती है ना काम करने देती है। वो उनको बड़ी तकलीफ भी है कि इमरान खान पानी की लाइनें क्यों दे रहा है, इमरान खान सीवरेज की सिस्टम क्यों बहाल कर रहा है, इमरान खान सड़कें क्यों बनवा रहा है। तो इंशाल्लाह ताला यही इमरान खान की हुकूमत होगी जो पूरे सिंध में सड़कें जो है वो पक्की करवाएगी और हम अपना काम करते रहेंगे। अब हमें पता है कि जब से एडमिनिस्ट्रेटर बने हैं ये मुर्तजा वहाब, इन्होंने रोड़े अटकाना शुरू कर दिए हैं, इदारों को मना कर दिया है कि पीटीआई के एमएनएस एमपीएस के साथ ताउन मत करो। वाटर बोर्ड को के ऑफिसर्स को हिदायत है कि पीटीआई की किसी शिकायत के मेंबरों की कोई शिकायत नहीं सुनो। जो सीवरेज सिस्टम है उनके ऑफिसर्स को कह दिया है कि जो काम होगा हमारे थ्रू होगा, पीपल्स पार्टी मुखालिफ जमातों को किसी को एंटरटेन नहीं करना। ये हिदायतनामे जारी हुए हैं आपकी इस नाअहल हुकूमत की तरफ से, लेकिन कराची शहर सिंध सूबा हमारा है और हम काम करते रहेंगे। बहुत शुक्रिया बिलाल गफार साहब, आपने अपना मौक़िफ़ देने के लिए हमें प्रोग्राम में ज्वाइन किया। नाज़रीन, मेंबर सिंध असेंबली पीटीआई सां ताल्लुक़ रखंदड़ बिलाल गफार सां गॾु हो, जंहिं पीडीएम जे जलसे ते तनक़ीद कई। उनजो चवणु हो त पीपल्स पार्टी जेका सिंध में कुझु न करे सघी आहे, उहा वफ़ाक़ी हुकूमत खे किराइण लाइ छा थी करे सघे। पीडीएम जे जलसे जे हवाले सां उनजो चवणु हो त पीडीएम मां हवा निकिरी चुकी आहे, मौलाना फज़लुर रहमान सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु दावाऊं करे थो, मौजूदा हुकूमत खे उन पीडीएम जी जदोजहद मां को बि ख़तरो न आहे ऐं मौजूदा वफ़ाक़ी हुकूमत पंहिंजो मुद्दो पूरो कंदी। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं। वक़्तु थियो आहे मुख़्तसिर वक़फ़े जो, वठूं था वक़फ़ो।
वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे पीपल्स पार्टी सां तालुक़ रखंदड़ मेंबर सिंध असेंबली सूबाई वज़ीर तैमूर टालपुर साहब। टालपुर साहब भलीकार, तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। महिरबानी, थैंक यू। टालपुर साहब, छा चवंदव सिंध जी राजधानी कराची में पीडीएम जो जलसो, इहो जलसो हुकूमत वफ़ाक़ी हुकूमत जे ख़िलाफ़ हो, पर इन जलसे में पीपल्स पार्टी ते तमामु घणी तनक़ीद कई वई, छा चवंदव? कुझु करण लाइ कोन्हे, कुझु चवण लाइ कोन अथनि। जलसे जो मक़सदु छा आहे असांखे सम्झ नथो अचे। हे जलसे मां खे फ़ाइदो को कहिड़ो मिलियो, इहा बि ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे। हिकु गैर सियासी जलसो हो, इन जलसे करण जी न को ज़रूरत थी। मुंहिंजे ख़्याल सां हाणे जॾहिं खां पाकिस्तान पीपल्स पार्टी अलॻि थी आहे पीडीएम खां, त हे पीडीएम खां चेंज थी हाणे वीचारा थी विया आहिनि ऐं वीचारनि खे का न का सियासी एक्टिविटी खपे। त कॾहिं वफ़ाक़ जो नालो खणनि था, कॾहिं किथे किथे पंहिंजे डेस्परेशन में तव्हां ॾिठो आहे त पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ ॻाल्हाए था वञनि। जिन्हनि असांजे पुठ में छुरो घोपियो हो ॻाल्हियूं कनि था त असां उन्हनि जे पुठ में छुरो घोपियो आहे। अवां ॾिठो कंहिं नमूने असांखे पीडीएम मां अलॻि कयो वियो। तव्हां पाण ॿुधो त पीडीएम जी जेके सरबराह आहे मरियम नवाज़ साहिबा, उन खुलेआम खुले लफ़्ज़नि में चयो त असांखे बोज़दार हुकूमत सूट थी करे असीं बोज़दार खे हटाइण नथा चाहियूं। जॾहिं असां हिननि खे इहे नंबर्स ॾियण लाइ तयारु हुआसीं, जिन्हनि फिगर्स सां हे पंहिंजो सीएम आणे सघनि था। असांजो को इंट्रस्ट कोन्हो पंजाब जी नंढी सेटल जी सियासत ते, न को असांखे को पंहिंजो माण्हू आणो। असां त बिना के ॻाल्हि जे, बिना के लालच जे उन्हनि खे उन्हनि जो पंहिंजो सीएम पंजाब ॾियण लाइ बि तयारु हुआसीं। ॾिसो हाणे हू छा बि ॻाल्हियूं कनि, अवाम सम्झी वई आहे त हे छा था चाहिनि ऐं हिननि जी जेका सिंसियरिटी आहे उहा शायदि बोज़दार खां वधीक आहे बनिस्बत पंहिंजे लीगलनि जी। टालपुर साहब, मक़सदु या एजेंडा हिकिड़ो ई आहे, चाहे पीडीएम जो हुजे हुकूमत खे घर मोकिलण या पीपल्स पार्टी जो। अपोज़िशन असांखे डिवाइड नज़र अचे थी, पीपल्स पार्टी अलॻि थी वई आहे। हुकूमत खे घर मोकिलण जे हवाले सां उहो स्प्रिट न पीपल्स पार्टी में नज़र थो अचे, न वरी उहो स्प्रिट पीडीएम में नज़र थो अचे। जेकॾहिं पीपल्स पार्टी जी सिंध में ॻाल्हि कजे त सिंध में पीपल्स पार्टी मुख़ालिफ़ जेको इतिहाद आहे, नून लीग मुतहरिक थिए पई ऐं जेको आहे अरबाब रहीम खे एक्टिव कयो वियो आहे पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ सिंध में, त उते उनखे काउंटर करण जे लाइ बिलावल भुट्टो ज़रदारी पारां सिंध जा दौरा शुरू कया विया आहिनि। त पीपल्स पार्टी हुकूमत खे घर मोकिलण जे हवाले सां तहरीक हलाईंदी आहे, सिंध में पीपी मुख़ालिफ़ इतिहाद खे मुंहुं ॾियण जे हवाले सां का हिकमत अमली जोड़ींदी? अल्हम्दुलिल्लाह, शुक्र आहे मुंहिंजे मालिक जो। असांखे न त हिननि खे काउंटर करण जी ज़रूरत आहे ऐं न ई को डिफरेंस क्रिएट करे सघनि था सिंध जे सूबे में। हे मां तव्हांखे जी ॿुधाई वीचारा थी चुका आहिनि, पीटीआई वारा हुजनि या पीडीएम हुजे। हाणे तव्हां इहो ॾिसी वठो न, तव्हांखे इन ॻाल्हि सां ख़बर पइजी वेंदी त हिननि जी सियासी का पोख आहे या कोन्हे सिंध जे सूबे में। इन्हनि खे ॻोल्हे ॻोल्हे पूरे सिंध जे सभिनि डिस्ट्रिक्टनि मां हिकिड़ो हमराही हथु आयो जंहिंजो नालो अरबाब ग़ुलाम रहीम आहे। अरबाब ग़ुलाम रहीम उहो शख़्स आहे जेको एक्स चीफ मिनिस्टर कहलाए थो। एक्स चीफ मिनिस्टर हुजणु वॾी फ़ख्र जी ॻाल्हि आहे जी, पर हाणे उहो वीचारो एक्स चीफ मिनिस्टर खां हटी करे हिकिड़ो स्पेशल असिस्टेंट थी हले पियो। घटि में घटि हिन खे एडवाइज़र बि कंदा त कुझु न कुझु अरबाब साहब जी इज़त थिए हा। अवां किसा ॿुधाया त हुते हिननि खे घर बि न पिया मिलिया, वफ़ाक़ी कॉलोनी मां ॿाहिरि कढी छॾे अरबाब साहब जी। हाणे अचूं था सियासी पोज़ीशन ते। सियासी पोज़ीशन छा आहे? पोइ इलेक्शन 3 साल पहिरीं अरबाब ग़ुलाम रहीम पंहिंजे नौजवान 25 साल जे भाइटे खां इलेक्शन हारे चुको आहे। उन खां पोइ अरबाब साहब वरी अली मर्दान शाह मरहूम जी सीट ते बीठा, हुते वरी असांजे नौजवान दोस्त 25-30 साल जे अमीर अली शाह वरी अरबाब ग़ुलाम रहीम खे शिकस्त ॾेई छॾी। तो इन्हनि खां असां छा ॾिजंदासीं? जेके पंहिंजे घरनि में पंहिंजे ॻोठनि में पंहिंजूं यूसियूं कोन था छॾे सघनि, उहो अची सिंध में असां सां छा मुक़ाबिलो कंदा? टालपुर साहब, बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त हुकूमत खे पीपल्स पार्टी मां ख़तरो आहे। हुकूमत जो मुक़ाबिलो पटवारीन या मौलाना सां न आहे। 3 साल गुज़री आहे, बाक़ी 2 साल बचिया आहिनि। जिथे नून लीग जे शहबाज शरीफ जी असां स्टेटमेंट ॾिसूं त उन्हनि बिल्कुलु क्लियर स्टेटमेंट ॾिनी आहे त 2023 जी इलेक्शन शफ़ाफ़ थियणु घुरिजे। इट मीन्स मुफ़ाहिम जो रस्तो हुननि शायदि इख़्तियार करण जो सोचे छॾियो आहे, जेको हुननि जे लाइ हूअं ई मशहूरु आहे। त पीपल्स पार्टी बाक़ी 2 सालनि में छा थी करे सघे हुकूमत खे घर मोकिलण जे लाइ? ॾिसो, तव्हांखे इहो ॾिसणो पवंदो त हींअर हालात छा आहिनि ऐं ऑन द ग्राउंड पोज़ीशन छा आहे। ऑन ग्राउंड पोज़ीशन जे तव्हां ॾिसंदा त अञा ताईं जेतिरियूं बि इलेक्शनूं थियूं आहिनि सिंध में, हिकिड़ी बि सीट असां खां बाई इलेक्शन में न खटे सघिया आहिनि। असां उमरकोट जी सीट बाई इलेक्शन में डबल लीड सां खटी, असां बदीन जी इलेक्शन डबल लीड सां खटी।
असां जेको पंहिंजी इलेक्शन जो पंहिंजो कराची में जेका खटियल सीट नेशनल असेंबली जी जेका फैसल वाडा जी खाली कई हुई हुते पीटीआई पहिरें नंबर खां 6 नंबर ते थी किरी आहे। सो हिननि खे आवाम रिजेक्ट करे छॾियो आहे। हाणे इलेक्शन अॼु थियनि, इलेक्शन सुभाणे थियनि या इलेक्शन पंहिंजी मुदत पूरी थियण जे 2 सालनि खां पोइ थियनि, इंशाअल्लाह ताला फतेह पाकिस्तान पीपल्स पार्टी की हूंदी। असांजी थोरी घणी जेको कमज़ोरी मजबूरी हुई पंजाब में उहा असां बहितर करे रहिया आहियूं। जेके पोइ जेका असांजी मीटिंगूं थियूं ऐं आसिफ साहब जेको दौरो कयो पंजाब जो, उनमें इलाही अहिड़ा नया माण्हू आहिनि जेके कोएलिशन में पाकिस्तान पीपल्स पार्टी सां गॾु थियण लाइ राज़ी आहिनि ऐं उन्हनि सभिनि अलविदा चई छॾियो आहे पीटीआई जी हुकूमत खे। उहो बि इहो ई इंतज़ारु कनि पिया त इहो वक़्तु पूरो थिए या जॾहिं बि इलेक्शन अचनि त असां सां गॾु असांजा हिमायती थी वञनि। वॾी महिरबानी तैमूर टालपुर साहब, तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾियण जे लाइ असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। नाज़रीन, मेंबर्स इन असेंबली पीपल्स पार्टी सां तालुक़ रखंदड़ सूबाई वज़ीर असां सां गॾु आहे। हुनजो चवणु हो त इलेक्शन वक़्त खां अॻु में थियनि या पंहिंजी मौजूदा मुदत ते थियनि, सो बि पीपल्स पार्टी खे मिलंदी। सिंध में जेका सूरत हाल आहे उन जे हवाले सां हुनजो चवणु हो त बिलावल भुट्टो ज़रदारी रूटीन जे हवाले सां दौरा करे रहियो आहे। सिंध में पीपी मुख़ालिफ़ इत्तेहाद खे नाकामी नसीब थींदी। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं। इते वक़्तु आहे मुख़्तसिर वक़फ़े जो, वठूं था वक़फ़ो। वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। ॻाल्हि कंदासीं पीडीएम जो जलसो, उन खां पोइ शहबाज शरीफ़ जी जेका स्टेटमेंट आहे। पीडीएम जे जलसे में जिते हुकूमत ते तनक़ीद कई वई त उते पीपल्स पार्टी ते बि तंज़ जा तीर वसाया विया। इन ते बि ॻाल्हाईंदासीं। इन खां अलावा ॻाल्हि कंदासीं शहबाज शरीफ़ जी स्टेटमेंट जे हवाले सां। शहबाज शरीफ़ जी स्टेटमेंट हुई त 2023 जी इलेक्शन शफ़ाफ़ थियणु घुर्जे। का हिकु पार्टी मुल्क खे मसइलनि मां नथी कढी सघे। मौजूदा चैलेंजिस जो हल सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु क़ौमी हुकूमत में आहे। इन हवाले सां ॻाल्हाइण जे लाइ असांखे जॉइन कयो आहे नून लीग सां तालुक़ रखंदड़ अॻूणी मेंबर्स इन असेंबली सोरठ थेबो साहिबा। सोरठ भलीकार, तव्हां प्रोग्राम में जॉइन कयो। सोरठ, छा चवंदो गॾियल क़ौमी हुकूमत या क़ौमी हुकूमत जो जेको स्टेटमेंट जेका शहबाज शरीफ़ पारां ॾिनी वई आहे, इन जी वज़ाहत कंदो? महिरबानी। सभिनि पहिरीं ॻाल्हि इहा त शहबाज शरीफ़ साहब जेका ॻाल्हि कई त 2023 में जेको आहे शफ़ाफ़ हुकूमत हुअणु खपे। तव्हां ॾिठो त 2018 में जेका हुकूमत जेका आई, जेका धांधली जे ज़रिए जेका अवाम जो वोट चोरी करे आई, उनजे नतीजे में जेका मुल्क सां जुठ थी आहे, जेका अवाम सां जुठ थी आहे, उहा बि सॼी क़ौम जे आॾो आहे। उनजे करे शहबाज शरीफ़ जेको पंहिंजो मौक़िफ़ रखो तमामु बहितरीन ऐं शानदार आहे। सही ॻाल्हि क़ौमी हुकूमत जी ॻाल्हि न कई आहे। हुन ॻाल्हि कई आहे त हिकु पार्टी न, यकीनन इहा हिकिड़ी जमहूरी सोच आहे त सभिनी पार्टियुनि खे मौक़ो मिलणु खपे जंहिंखे अवाम जेको आहे सो चाहे। सभिनी पार्टियुनि खे जेको आहे सो जमहूरी तरीक़े सां अचणु घुरिजे। हुन में का हुन ग़लति ॻाल्हि त कोन कई आहे। ॾिसो, क़ौमी हुकूमत जी न, पर हुन चयो त हिकिड़ी पार्टी का कोन्हे। यकीनन पार्टियुनि जो किरदारु रहे थो असेंबलियुनि जे अंदरि बि ऐं असेंबलियुनि जे ॿाहिरि बि। जमहूरियत में पार्टियुनि जो जेको जमहूरी पार्टियूं आहिनि, अवामी पार्टियूं आहिनि, उन्हनि जो हिकिड़ो किरदारु आहे। यकीनन जेकॾहिं अवाम चूंडे थो त उन में क़ौमी हुकूमत जुड़े या कोई अकेली थो, उन में का ग़लति ॻाल्हि त कोन्हे। पर क़ौमी हुकूमत जुड़ण सां छा आहे त सभिनी सोच रखंदड़ सभिनी सूबनि जी नुमाइंदगी थिए थी। उनमें शहबाज शरीफ़ हिकिड़ी नुमाइंदगी जी ॻाल्हि कई आहे, सूबनि जी नुमाइंदगी जी ॻाल्हि कई आहे, सभिनी सॼी पूरी क़ौम जी नुमाइंदगी। अच्छा, 2023 जी इलेक्शन शफ़ाफ़ थियणु घुर्जे। इट मीन्स के सरेंडर करे चुकी आहे नून लीग जो जेको मशहूर आहे त भई नवाज शरीफ़ जो जेको रस्तो आहे, बयानियो आहे, उहो अलॻि आहे। मरियम नवाज़ जो नवाज शरीफ़ जो जेको बयानियो आहे उहो अलॻि आहे। शहबाज शरीफ़ मुफ़ाहिमत वारी सियासत ते यकीन रखे थो। 2023 जूं शफ़ाफ़ चूंडूं थियणु घुर्जनि। पीडीएम जो जलसो या पीडीएम जो प्लेटफॉर्म जुड़ण जो मक़सदु इहो ई हो त हुकूमत खे घर मोकिलियो वञे, पर हिते त 2023 जी इलेक्शन जी ॻाल्हि कई पई वञे। ॾिसो, मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त हिकिड़ी जमहूरी पार्टियूं जॾहिं हूंदियूं आहिनि त उहे चाहींदियूं आहिनि त मुल्क खे, जमहूरियत खे को नुक़सानु न पुॼे। तव्हां ॾिठो त धांधली थी, सभिनी खे ख़बर हुई। जॾहिं पीडीएम जी पहिरीं मीटिंग थी त उन में जॾहिं कुझु पार्टियुनि या मौलाना साहब मौक़िफ़ रखियो त असांखे ओट न खणणु खपे, पर पोइ बि पार्टियुनि ने हिकिड़ो फ़ैसिलो कयो त न, जमहूरियत खे न नुक़सानु पहुचाइण जे करे असेंबलियुनि में वञणु खपे।
इहो ई सबबु आहे जो असां इहे शयूं रखियूं आहिनि त जेकॾहिं इलेक्शन थियणु खपे। ॾिसो न, हिन हुकूमत जे ख़िलाफ़ एहतजाज या तहरीक त हले थी पई, पर ॻाल्हि त असां उहा ई कंदासीं जेका हिकु टाइम जी हिसाब सां हूंदी आहे। पर ये पीडीएम जो तो एजेंडा इहो हो सोरठ साहिबा, पीडीएम जो तो एजेंडा ही इहो हो त हुकूमत खे घर मोकिलियो वेंदो, धांधली जी हुकूमत आहे, नाजायज़ हुकूमत आहे, मौलाना जो इहो चवण रहियो आहे। अॼु बि पीडीएम जो उहो ई मौक़िफ़ आहे। अॼु बि पीडीएम उन ते ई आहे। तव्हां ॾिठो त इस्लामाबाद में जेको आहे मार्च करण जी ॻाल्हि कई आहे शहबाज़ शरीफ़, उहा अॼु बि इहा ई मौक़िफ़ रखे थी। अॼु बि नवाज़ शरीफ़ जो उहो ई बयानियो आहे, अॼु बि जेको आहे सो सनी पार्टी जो उहो ई बयानियो आहे। अॼु बि उहा ई शइ ॻाल्हि रखूं था। असां तहरीक सां ई आहे हुकूमत खे कॾहिं ई मञियो आहे, असां सम्झूं था धांधली सां आयल आहे, न आयल हुकूमत आहे। असां इहा ई ॻाल्हि कयूं था त हिननि जहिड़े नमूने सां वोट चोरी करे वरी जेका नाअहली साबित थी आहे, उन मुल्क खे तबाह करे छॾियो आहे। यकीननि जेको आहे सो असांजो पीडीएम जो या मुस्लिम लीग नून जो मौक़िफ़ उहो ई आहे जेको पहिरें ॾींहुं। पर इहो बि मौक़िफ़ आहे त 2023 जमहूरी रस्तो, तव्हां चयो जमहूरी पार्टियूं आहियूं, जमहूरी रस्तो त इहो आहे त 2023 में चूंडूं थियनि, पोइ जेका पार्टी सोभारी थिए। ॾिसो जेको जमहूरी तरीक़ो त उहो ई आहे, पर ॻाल्हि इहा आहे त नाअहलियत खे त असां चैलेंज कयो आहे न। नाअहलियत खे त जेको आहे सो असां आवाम में खणी आया आहियूं न। नाअहलियत जे हवाले सां त तहरीक हले थी न, चुप करे कोन वेठा आहियूं न। असां कंहिंजी मुफ़ाहमत या का पंहिंजे मुफ़ादनि में त ॻाल्हि कान कई आहे न। अॼु बि उन नाअहल जे ख़िलाफ़ त बीठा आहियूं न। सोरठ साहिबा, इस्तीफ़ाउनि जो मामलो, पीपल्स पार्टी एनपी इस्तीफ़ाउनि वारे मामले जे करे अलॻि थी वियूं, अञा ताईं पीडीएम में शामिल जमातनि पारां इस्तीफ़ा त न ॾिनी वयूं। ॾिसो, इस्तीफ़ा जी ॻाल्हि जॾहिं हुई तॾहिं पीपल्स पार्टी जेको आहे सो पीडीएम खां ई अलॻि थी वई। उन्हनि जेको आहे सो जहिड़े नमूने सां जेको किरदारु अदा कयो उहो सॼी क़ौम जे आॾो आहे। जेके बि सुञाण माण्हू आहिनि सभु ॾिसनि था त जेको किरदारु अदा कयो वियो उन्हनि, जहिड़े नमूने सां हिकु तहरीक खे धकु ॾिनो वियो, उहो बि सॼी क़ौम जे साम्हूं आहे। त इहे ज़ाहिर आहे इहे शयूं जॾहिं थींदियूं आहिनि त नुक़सानु त थींदो आहे, पर पोइ बि जेके जमहूरी पार्टियूं आहिनि, जेके अवामी पार्टियूं आहिनि, जेके सचाई सां जदोजहद करे रहियूं आहिनि, उहे अॼु ॾिठी मुक़ाबलो। पर बिलावल त इहो चए थो त असां इस्तीफ़ा न ॾिनी, त कंहिं इस्तीफ़ा न ॾिनी, सिंध में नून लीग खे मुतरक कयो पियो वञे। ॻाल्हि इहा आहे त बिलावल जॾहिं चयो त असां इस्तीफ़ा न ॾिनी त उन में पहिरियां जॾहिं इस्तीफ़ा जी ॻाल्हि थी तॾहिं बिलावल बि शामिल हो, सभु शामिल आहे। कुझु माण्हू कुझु पार्टियुनि जे करे ज़ाहिर आहे त पोइ त पीडीएम खे या मुखालिफ़ खे नुक़सानु पहुचे आहे। जॾहिं गॾियल थी करे इस्तीफ़ाऊं ॾियनि हा त यकीननि हुकूमत खे जेको आहे सो घर भेड़ो थियणो पियो आहे। सोरठ पीडीएम जो ॾिनो उहो ॿुधायो न। सोरठ पीडीएम जो इतिहाद जंहिंमें पीपल्स पार्टी बि शामिल हुई, पीपल्स पार्टी जे अलॻि थियण खां पोइ जेका सूरत हाल रही, हिक ॿिए सां शिकवा शिकायतूं, छा ज़रूरत हुई त हिन मौजूदा जलसे में सिंध में पीपल्स पार्टी जी गवर्नेंस खे काउंटर कयो वञे, पीपल्स पार्टी खे काउंटर कयो वञे, जॾहिं त इहो जलसो हुकूमत जे ख़िलाफ़ हो। इहो कमु त हुकूमत पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ बख़ूबी करे रही, पीडीएम खे कहिड़ी ज़रूरत हुई? ॾिसो, ॻाल्हि हुकूमत खे असां काउंटर कोन कयो आहे, सिंध हुकूमत खे काउंटर कोन कयो आहे, न को जेको आहे सो ॻाल्हि इहा आहे त पर जेको ग़लति कंदो उनखे ग़लति त चइबो न। उनखे जेको अवाम जे मुफ़ादनि खे जेको आहे सो थियो रसाईंदो उनखे त ग़लति चइबो न, या उनखे बि चऊं त न कुझु कोन्हे। बाक़ी ॻाल्हि सूबनि जी तव्हां ॾिठो त शहबाज़ शरीफ़ चयो त सूबनि खे जी ॻाल्हि जेका कनि था, जेको ऐलान कनि था, उहो ॾियनि बि कोन था अवाम खे। इहा ॻाल्हि त हुन पहिरें ॾींहुं कई। असां त सूबनि जी ॻाल्हि कयूं था, सूबनि जे हथनि जी ॻाल्हि कयूं था। वॾी महिरबानी सोरठ थेबो साहिबा, तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾियण जे लाइ असांखे जॉइन कयो। नाज़रीन, नून लीग सां तालुक़ रखंदड़ अॻूणी मेंबर्स इन असेंबली, अॻूणी एमपी सोरठ थेबो सां गॾु हुनजो चवणु हो त जमहूरी पार्टियूं पीडीएम जे प्लेटफॉर्म ते गॾु आहिनि ऐं जमहूरी पार्टियुनि जो जमहूरी तरीक़ो रहियो आहे। हुकूमत खे घर मोकिलण जे हवाले सां सोरठ थेबो जो चवणु हो त जमहूरी तरीक़े सां हुकूमत खे घर मोकिलण जे हवाले सां उन्हनि जी जदोजहद ऐं तहरीक जारी आहे। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं। इन वक़्तु इन ई मामले ते ॻाल्हाइण जे लाइ असांखे जॉइन कयो आहे डॉक्टर सफदर अब्बासी। वॾी महिरबानी अब्बासी साहब, तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। अब्बासी साहब, हिन वक़्तु पीडीएम जो जलसो बि सिंध जी राजधानी कराची में थियो। पीडीएम जे जलसे में जंहिं तरीक़े सां पीपल्स पार्टी खे काउंटर कयो वियो, हुकूमत ते तनक़ीद कई वई, वरी पीपल्स पार्टी जहिड़ो हिन पीडीएम जे जलसे जो जवाब ॾिनो, सिंध में हिन वक़्तु सियासी सूरतहाल छा पिया ॾिसो?
यकीनन हिकिड़ो काफ़ी अरसे खां वठी तव्हांखे नज़र ईंदो हूंदो त हिकु पार्टी जी हुकूमत आहे ऐं हुनमें काफ़ी सारा मसाइल पैदा थी चुका आहिनि ऑलरेडी। ऐं मां सम्झां थो त अचण वारे ॾींहंनि में तव्हांखे सिंध जे हवाले सां सियासत में काफ़ी गर्मी नज़र ईंदी ऐं काफ़ी जेके उहे क़ुवतूं जेके चाहिनि थियूं त सिंध में पंहिंजा इनरोड्स कनि, सिंध में पंहिंजी हिकिड़ी कॉन्स्टिट्यूंसीज़ ठाहिनि, त उहे काफ़ी हद ताईं जेको आहे सो काउंटर करण लाइ पीपल्स पार्टी जे अॻियां वेंदियूं। मां सम्झां थो त PDM जी जेका शुरूआत थी आहे कराची में ऐं जंहिं अंदाज़ में हुननि ॿिन्ही वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत खे टारगेट कयो आहे, हुनखे ॿिन्ही तनक़ीद कई आहे, हुन मां इहो मालूम थिए थो पियो त अचण वारे ॾींहंनि में सियासत में, सिंध जी सियासत में गर्मा गर्मी में इज़ाफ़ो थींदो ऐं काफ़ी हद ताईं जेको आहे सियासी क़ुवतूं पाण खे सिंध जी सियासत में दाख़िल करण जी कोशिशि कंदी। अब्बासी साहब, पर इहो PDM जे जलसे में वफ़ाक़ी हुकूमत ते बि तनक़ीद कई वई। असल एजेंडा इहा आहे त हुकूमत नाजाइज़ आहे ऐं हुकूमत खे घर मोकिलियो वञे। इन हवाले सां वफ़ाक़ी हुकूमत खे केतिरो ख़तरो ॾिसो पिया? मां न सम्झां त हाणे एक्चुअली ॾिसो न, मुंहिंजी नज़र में मां काफ़ी हद ताईं हमेशह इहा ॻाल्हि कई आहे त कंहिं बि हुकूमत खे कढण जो हिकिड़ी राह नज़र अचे थी पई, उहा वोट ऑफ नो कॉन्फिडेंस। ऐं वोट ऑफ नो कॉन्फिडेंस में जीअं पीपल्स पार्टी ऐं PMLN गॾु बीहंदा ऐं जेको आहे सो हुनखे अॻिते खणी हलंदा त मे बी हिकिड़ी पोज़ीशन ज़रूरु ठहे थी। पर हुन हूंदे बि मां 1990 जो एग्ज़ाम्पल ॾियुसि त 1990 में जॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब वटि एब्सोल्यूट मेजॉरिटी बि कोन हुई, तॾहिं बि उन हुकूमत के ख़िलाफ़ बि नो कॉन्फिडेंस मोशन जेका उहो नाकाम थी वई। त मां हिन महिल बि इहो महसूसु कयां थो त जे पार्टी गॾियल बि हुजनि हा तॾहिं बि वोट ऑफ नो कॉन्फिडेंस जेको आहे सो नाकामी थी वञे हा। पर हाणे त ज़ाहिर आहे जेका काफ़ी हद ताईं तनक़ीद थी रही आहे, पीपल्स पार्टी ऐं PMLN हिक ॿिए जे मथां करे रहियूं आहिनि ऐं मौलाना साहब काफ़ी ज़ोर ॾेई इहा ॻाल्हि जेका वर कई त पीपल्स पार्टी उन्हनि खे पुठीअ में छुरो हयो आहे, त हुन में इहा ॻाल्हि जेकी लॻे थी पई त हाणे जेका उहा वोट ऑफ नो कॉन्फिडेंस वारो जेको इशू हुयो उहो ख़तमु थी चुको आहे। ऐं हाणे लॻे ईअं थो पियो त मौजूदा जेके बि हुकूमतूं आहिनि, चाहे उहे सूबाई हुजनि या पंहिंजे वफ़ाक़ी हुजे, उहे पंहिंजो टर्म कंप्लीट करे ऐं नई इलेक्शन में असां वञी अब्बासी साहब, वोट ऑफ नो कॉन्फिडेंस ते बि त इख़्तिलाफ़ थिया न बोज़दार जे ख़िलाफ़, ॿई पार्टियूं मुतफ़िक़ न थियूं। ऐं हाणे जेका सूरत हाल आहे, शहबाज शरीफ़ जी जेका स्टेटमेंट आहे त भई 2023 में शफ़ाफ़ चूंडूं थियणु घुरिजनि, शहबाज शरीफ़ जी लाइन जेका आहे उहा थोरो ॿी रही आहे नवाज़ शरीफ़ साहब खां, त तव्हां सम्झो था त मफ़ाहिमत वारे ट्रैक ते हली रहियो आहे? जीअं पीपल्स पार्टी हले पई मफ़ाहिमत वारे ट्रैक ते, ईअं शहबाज शरीफ़ बि? ॾिसो, ख़ैर पाकिस्तान पीपल्स पार्टी जा आहिनि त क्लियर आहिनि, उहो नथा चाहिनि त बाबा का बि कंफ्रंटेशन थिए ऐं हुननि जी इहा ख़्वाहिश आहे त बाबा सिंध हुकूमत जेका आहे सा भई टियों टर्म बि पंहिंजो कंप्लीट करे। त तंहिं करे पीपल्स पार्टी जी जेका सोच उहा पहिरियों खां वाज़ह आहे, उहो पंहिंजी हिकु हद ताईं जेको आहे सो कंफ्रंट करणु चाहिनि था पिया हिन मुल्क जी सगारी क़ुवतनि खे, उन खां पोइ जेको आहे सो पोइते थी था वञनि पिया। पर सेम ट्रैक शहबाज शरीफ़ साहब जो बि त रहियो आहे न अब्बासी साहब, हू बि त टकराव वारी पोज़ीशन में नथा? न, मां उते चवां थो त ज़ाहिर शहबाज शरीफ़ खे इंडिविजुअल त असां न ॾिसूं, असांखे ॾिसणो आहे त पाकिस्तान मुस्लिम लीग नून में जेको आहे सो हिन महिल हिकिड़ो फेर पइजी चुको आहे, उहो जेको आहे उते यकीनन जेको आहे हाणे हिकिड़ी सोच जी फ़र्क़ु आहे मियां नवाज़ शरीफ़ साहब ऐं मियां शहबाज शरीफ़ जे विच ते। तो हाणे हुन सॼे अमल में PMLN अल्टीमेटली क्लियरली स्टैंड वठे, चाहे करे कॾहिं कॾहिं जेको आहे सो पंहिंजो जेको जेके सियासत जा क़ाइदा आहिनि कॾहिं कॾहिं उहे तब्दील थी वेंदा आहिनि ऐं जेको आहे हुन में पंहिंजो ॿ रायूं हूंदियूं आहिनि ऐं ॿ रायूं कॾहिं कॾहिं डिलिबरेट बि हूंदियूं आहिनि, त हुनखे ॿिन्ही खे खणी हलिबो आहे ऐं अल्टीमेटली हिकिड़ो फ़ैसिलो कबो आहे। त मां सम्झां थो इहो हाणे ॾिसण वारी ॻाल्हि आहे त अॻिते हली PMLN जी जेको कंडक्ट आहे सियासी तौर ते उहो कीअं थो थिए पियो ऐं हुन खां पोइ ख़बर पवंदी त बाबा चाहे करे मियां नवाज़ शरीफ़ साहब हिन महिल डिस्क्वालीफाइड आहे त अल्टीमेटली पंहिंजो हिकु त मियां शहबाज साहब जो पंहिंजो पेट इन्हनि में केसनि में कहिड़ो थो थिए ऐं उन खां पोइ जे हू बची थो वञे पियो त पोइ हू कहिड़ो बयानियो थो वठे पियो। अब्बासी साहब, तव्हां सम्झो था त PDM में हाणे उहो स्पिरिट रहियो आहे? पीपल्स पार्टी जो तव्हां ॾिसो था कहिड़ी तरह जूं स्टेटमेंट अचनि थियूं, शहबाज शरीफ़ साहब जंहिं तरह जी स्टेटमेंट ॾिनी आहे 2023 जे हवाले सां, जमहूरी पार्टियूं आहिनि ऐं जमहूरी तरीक़े सां हुकूमत खे घर मोकिलणु चाहिनि थियूं, त बाक़ी मौलाना जो विज़न छा वञी बचंदो? मां इहो सम्झां थो पियो त हीअ ॾिसो, शायदि हुकूमत टॉपर करण लाइ हाणे PDM जी मूवमेंट न रहंदी, पर यकीनन PDM जे जेके जलसा आहिनि जुलूस आहिनि उहे असर त विझनि था पिया रहा, उहा हिकिड़ी अवाम जे मथां हिकिड़ो असर विझनि था पिया, हिकिड़ी सम्झो पब्लिक मूवमेंट थिए थी पई इशूज़ जे मथां, पार्टियूं जॾहिं ॿाहिरि निकिरनि थी पई त अवाम जे मथां पंहिंजो असर विझी रहियूं आहिनि न। उहे इहो सोचींदा हूंदा बाबा जंहिं बि
असां टॉपर नथा करे सघूं त अचण वारी इलेक्शन में असांजी पोज़ीशन वाज़े हुजे। सो मां सम्झां थो भई त इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि अल्टीमेटली आहिस्ते आहिस्ते जेको आहे असां 2023 खां बि शायदि अॻु में असां इलेक्शन जे आहिस्ते वधी रहिया आहियूं। अच्छा, वॾी ब्रेकिंग ॻाल्हि तव्हां ॿुधाई आहे, 2023 खां अॻु में इलेक्शन थी सघनि था। अब्बासी साहिब इहो ॿुधायो त टी हिकिड़ी जेका धुरियूं आहिनि उहे आहिनि हुकूमत जूं इत्तेहादियूं, उन्हनि खे बि वफ़ाक़ी हुकूमत खां तमामु घणियूं शिकायतूं आहिनि। 3 साल गुज़री विया, मुसलसल पाण मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में तव्हां इन जो ज़िक्र कंदा रहिया आहियो, बाक़ी थोरो वक़्तु वञी बचियो आहे। इत्तेहादियुनि जा ख़दशा, ॿिए तरफ़ लियाक़त जतोई जी जेका स्टेटमेंट आई आहे त भई वफ़ाक़ी हुकूमत या PTI उन्हनि जा मुकमल ख़दशा अञा ख़तमु न करे सघी आहे, त इन मामले खे कीअं था ॾिसो, इन पासे खे? जेके ॾिसो PTI सिंध जे हवाले सां मां त बारा चई चुको आहियां ऐं इहा ॻाल्हि मां हुन सां पर्सनली बि साम्हूं वेहुमि जे कई आहे। जेका PTI जी लीडरशिप आहे उन्हनि खे बि मां इहा ॻाल्हि सम्झाइण जी कोशिशि कई आहे त सिंध जे हवाले सां तव्हांजी जेका पॉलिसीज़ आहिनि उन्हनि ते माण्हू सेटिस्फाइड न आहिनि। माण्हू नथा सम्झनि त बाबा तव्हां सिंध जे अवाम जे लाइ जेको आहे जेका डिलीवरी वारी पोज़ीशन में जिते वफ़ाक़ हुयो उते जेको आहे घणनि ॻाल्हियुनि में जेको आहे उहा नाकामी थी आहे। असां ज़ाहिर आहे एज़ एन अलाए हुनखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए सघूं था पिया, पर अल्टीमेटली फ़ैसिलो जेको आहे PTI खे पाण खे करिणो आहे त हुननि खे सिंध जी सियासत में अमल दख़ल कीअं रखिणो आहे, सिंध जी सियासत खे कीअं था हलाइणु चाहिनि। असां त अॼु बि हिन ॻाल्हि ते क़ाइमु आहियूं त सिंध में तरी जेको आहे सो मुक़ाबिलो थी सघे थो पियो। पंहिंजो ज़रदारी पार्टी जो जॾहिं तमामु जेके क़ुवतूं आहिनि उहो गॾु थी जेको आहे हिन जो मुक़ाबिलो कनि ऐं लोकल लेवल ते जेके स्ट्रॉन्ग फोर्सिस आहिनि उहे हिकिड़े अलायंसिस तौर ते अॻिते वधूं। हुन में सभु पार्टियूं जेको आहे हुन में शामिल हुजनि। पार्टियुनि खां बाला थी जेको असां इहो सोच कंदो आहे केरु माण्हू किथे असांखे मुफ़ीद साबित थी सघे थो पियो। त मां सम्झां थो हुन में अञा ताईं PTI जे तरफ़ां उहा जेका असां मोट जेका हुजणु खपे सिंध जे मसइलनि जे हवाले सां ऐं मुस्तक़बिल में PTI खे छा करिणो आहे उहा मां सम्झां थो अञा ताईं असांखे पूरी तरह मूंखे नज़र कोन थी अचे पई। बहरहाल सियासत जे अंदरि जेको आहे सो हिक ॿिए सां जेका ख़्यालनि जी ॾे वठा उहो जारी रहंदी ऐं मां जेको आहे सो मुंहिंजी ज़ाती तौर ते इहा कोशिशि आहे त GDA पंहिंजी जाइ ते इंटैक्ट रहे। GUI जो हिकिड़ो वॾो वोट बैंक आहे सिंध में जेको पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु आहे उहो जेको आहे सो गॾु हुजे ऐं गॾोगॾु जेको आहे सो PTI वफ़ाक़ी हुकूमत तौर ते इन सॼे अमल में शामिल रहे। पर मां सम्झां थो त इहो सॼो अल्टीमेटली फ़ैसिलो जेको आहे सो इहे क़यादतुनि खे करिणो आहे ऐं मां चवंदो हुन वॾे में वॾो रोल जेको आहे सो प्राइम मिनिस्टर इमरान ख़ान ऐं हुनजी टीम जो हूंदो। वॾी महिरबानी सफ़दर अब्बासी साहब, तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾियण जे लाइ असांखे जॉइन कयो। नाज़रीन, डॉक्टर सफ़दर अब्बासी सां गॾु हुनजो चवणो त ईंदड़ ॾींहंनि में सिंध में का वॾी सियासी उथल पुथल थी सघे थी। नाज़रीन, अॼोके हॉट इशू प्रोग्राम में एतिरो ई। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।